नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे सूबो तिरो मां ख़बर ॾींदा हलूं त सूबो तिरो थाणे जी अधु ॻोठ बख्शल मंगणे जो रवासी 23 साला वाजिद अली वल्द खान मोहम्मद मंगणे जो के 18 बंदन घर में गिड़ी गोलियों हणी क़त्ल करे छॾियो। इतला मिलण ते SHO सूबो तिरो अली असगर आलमाणी जाइ वारदात पहुची मक़तूल जो लाश तहवील में वरतो ऐं पोस्टमार्टम लाइ सूबो तिरो रूरल हेल्थ सेंटर सूबो तिरो खणाए आयो। मक़तूल जो लाश केतिरी कलाक डॉक्टर न हुअण सबबि सूबो तिरो अस्पताल में पयल रहियो। मक़तूल वाजिद अली मंगणे जो जे में आशिक अली मंगणे जो ऐं सोहरे लियाकत अली मंगणे जो ॿुधायो त मक़तूल जी सनाउल्ला उर्फ सुनील मंगणे जो वारनि सां ॾंदा छिकी थी हुई, जिन राति मक़तूल जे घर में गिड़ी नाक गोलियूं हणी असांजे नौजवान के बेगुनाह क़त्ल कयो आहे। मक़तूल के 2 मासूम पुटनि जो औलाद आहे। असां सां ज़ुल्म थियो आहे। सूबो तिरो थाणे जी वॾे मुंशी फयाज़ हुसैन अबड़ो रातो करण ते ॿुधायो त मक़तूल जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार सनाउल्ला उर्फ सुनील मंगणे जो के गिरफ्तार कयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। वारस अचनि त केस दाखिल कंदासूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।